नाज़रीन, हिक साल में पाकिस्तान के $2 अरब जी रिकॉर्ड रक़म जारी कई वई। आलमी बैंक माली साल 2023 ऐं 24 जे दौरान $2.25 बिलियन जी रिकॉर्ड रक़म पाकिस्तान के जारी कई वई आहे, जंहिंमें पॉलिसी लोन जे तौर ते $350 मिलियन शामिल आहिनि। पाकिस्तान में आलमी बैंक जी कंट्री डायरेक्टर नाजी बिन हुसैन, इक़्तिसादी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर अहद चीमा ऐं ॿियनि वज़ारत जे आला अख़्तियारनि खे उमाणियल हिक सरकारी पैगाम में चयो आहे त असां अव्हां जी ज़ाती मदद ऐं क़यादत सां गॾोगॾु वफ़ाक़ी सेक्रेटरी काज़िम नियाज़ ऐं उन जी टीम जी क़यादत ऐं काविशनि जी तारीफ़ करियूं था, जंहिं माली साल 24 में आलमी बैंक जी मदद सां हलंदड़ मनसूबनि जी निफ़ाद में निमाया बहितरी ऐं रिकॉर्ड रक़म खे जारी करण खे यकीनी बनायो आहे। पैगाम में वधीक चयो वियो आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ारतनि ऐं ख़ातनि सूबाई हुकूमतनि जी क़यादत खे बि उन जा नतीजा हासिल करण जे लाइ उन्हनि जी मज़बूत तावन ते बराबरी जी बुनियाद ते तारीफ़ करणु घुरिजे। बैंक पाकिस्तान में $2.25 बिलियन जी रक़म जारी कई आहे, जंहिंमें ॿई मुस्तहकम इदारे बराए पाईदार मईशत राइस 2 तरक़ियाती पॉलिसी फिनांसिंग मां $350 मिलियन शामिल आहिनि। उहा तारीख़ी तौर ते सभिनी खां वधीक रक़म जारी करणु आहे ऐं उहा ज़मीनी सतह ते अहम ऐं इंतहाई ज़रूरी नतीजनि जी अकासी करे थो।